बदीन में असांजे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर प्यार अली टालपुर की रिपोर्ट मूजिब बदीन में हुजूर क़िबला महबूब मुर्शिद सैयद पीर इल्ताफ हुसैन शाह जीलानी जो सालियानो 27 उर्स मुबारक वॾी अक़ीदत एहतराम सां रूहानी जज़्बे सां मल्हायो वियो। उन बाबरकत मौक़े ते हुजूर क़िबला साईं जे रूह खे ईसाले सवाब पहुचाइण लाइ क़ुरान पाक जी तिलावत, ज़िक्र अस्कार, फातिहा ख़ुआनी, ख़ुसूसी दुआ जो इहतमाम कयो वियो, जॾहिं त शिरकत कंदड़नि लाइ लंगर पिणु विरहायो वियो। उर्स मुबारक की तकरीब में मुरीदन, अक़ीदतमंदन ऐं मौज़िज़ीन वॾे अंग में शिरकत करे हुजूर क़िबला साईं जे दीनी, रूहानी ऐं समाजी ख़िदमतुनि खे भेटा पेश कई ऐं संदन तालीमात ते अमल करण जे अज़्म जो इज़हार कयो। ही रूहानी मज़हबी तक़रीब सैयद पीर वकार हसन शाह जीलानी जे ज़ेर सदारत मुनक़िद थी, जिते मुल्क पाकिस्तान जी सलामती, तरक्की, ख़ुशहाली, उम्मत मुस्लिमा जे इत्तेहाद ऐं सिंध जे अमन लाइ बि ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं।